फील्ड मार्शल आसिम मुनीर एहतसाब जो मिसाल कायम कयो आहे। नासिर शाह जो चवणु आहे त पीटीआई इदारनि सां गॾिजी माफ़िया बणियल हुई। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त पीटीआई दौर में मुखालिफ़ मथां वॾो ज़ुल्म कयो वियो। नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु बि थियो सभिनी जे आॾो आहे। पीपी अॻवाननि खे बि सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। ख़बर नाज़रीन आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन जा चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर एहतसाब जो मिसाल कायम कयो आहे। नासिर हुसैन शाह जो वधीक चवणु आहे त पीटीआई इदारनि सां गॾिजी माफ़िया बणियल हुई। पीटीआई दौर में मुखालिफ़नि मथां वॾो ज़ुल्म कयो वियो। नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो सभिनी जे आॾो आहे। पीपी अॻवाननि खे बि सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो। ख़बर शामिल कयूं पिया। फील्ड मार्शल आसिम मुनीर एहतसाब जो मिसाल कायम कयो आहे। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पीटीआई इदारनि सां गॾिजी माफ़िया बणियल हुई। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु आहे त पीटीआई दौर में मुखालिफ़नि मथां वॾो ज़ुल्म कयो वियो। नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो सभिनी जे आॾो आहे। पीपी अॻवाननि खे बि सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर एहतसाब जो मिसाल कायम कयो आहे। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त पीटीआई इदारनि सां गॾिजी माफ़िया बणियल हुई। पीटीआई दौर में मुखालिफ़नि मथां वॾो ज़ुल्म कयो वियो। नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो सभिनी जे आॾो आहे। पीपी अॻवाननि खे बि सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे।